ये स्टोरगंज थाने जी हद में जुमा खान बड़ी में जेका सिटी केबल आहे जूं तारूं कटे उहे जेको आहे त खणी विया आहिनि हिते एहतजाज कयो वियो आहे ऐं सरापा एहतजाज आहिनि केबलनि सां ॿिया उनजो छा चवणु आहे इहो उन खां मालूम कंदासीं त आख़िर असां त ज़्यादा से ज़्यादा तफ़री ॾींदा आहियूं हर कस्टमर खे ऐं हर कस्टमर सां मोबिलाइज़ कंदा आहियूं। आए ॾींहुं असांजो इहो नुक़सानु कयो थो वञे। अॼु बि मुंहिंजो मंझंदि जे टाइम ते 12 बजे मुंहिंजी फाइबर ऑप्टिक जूं तारां जेको पूरो सिस्टम असांजे फाइबर ऑप्टिक जे तारनि ते मुश्तमिल आहे ऐं जेको बि असां सां थियो आहे आवाम खे नुक़सानु आहे, आवाम महरूम थींदी एंटरटेनमेंट को वाहिद ज़रियो आहे एंटरटेनमेंट महरूम थींदी। अपील आहे एसपी साहिब खे डीसी साहिब खे हिन जो एक्शन खणे। तंग कयो पियो वञे इन करे असां अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ तारनि खे ॾिनो वञे। हितां जे जेके केबल इंतज़ामिया आहे उनजो इहो मुतालबो आहे त केबल खे बंदि करणु चाहिनि था, आवाम ताईं आवाज़ खे पहुचण खे जेको आहे त बंदि करणु चाहिनि था, उन ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन रफ़ीक सूमरो सां गॾु सारंग बप्पड़, सिंध टीवी न्यूज़, शिकारपुर।